अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल। नई वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सीरियल लाॾो पाड़े ते। इन ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारा त हीउ ड्रामो केतिरनि किस्से जो आहे, या टोटल किस्सियूं केतिरियूं हलाई वेंदियूं KTN ते, या हिन ड्रामे जूं केतिरियूं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि किस्सियूं। अॼु सभु कुझु हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों जेका नवां आहियो अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल, त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलो त वीडियो जी तरफ़। ड्रामा सीरियल लाॾो पाड़े ते हिकु बहितरीनु ड्रामो आहे, कॉमेडी ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी दोस्त सिंधी ॿार हिन ड्रामे खे घणो पसंदि करे रहिया आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो टोटल 100 किस्से जो आहे ऐं टोटल ही 100 किस्से हलाई वेंदी KTN ते। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी 65 किस्सियूं रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि, मतिलबु त 2 शेड्यूल हिन ड्रामे जा रिकॉर्डिंग थी चुका आहिनि। बाक़ी जेको आहे हिकु शेड्यूल आहे, उहो बि हुनजी रिकॉर्डिंग तेज़ ऐं शोर सां हली रही आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग सांगर, बदीन, नवाबशाह ऐं वॾनि शहरनि में रिकॉर्डिंग कयो पियो वञे ड्रामो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे बिशारत समो ऐं राइटर आहे नूर ज़हूर साहब। ऐं बहितरीनु हीउ ड्रामो आहे, बहितरीनु कहाणी आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ बहितरीनु ड्रामो आहे जेको KTN ते जेको सूमर खां वठी जुमे ताईं हले पियो। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तों, जेको वीडियो जी तव्हांखे पसंदि अचे